हिया है काछो, उहो काछो जी खूबसूरती ऐं हसीन दिलकश नज़ारा परे खां अच्छा ऐं उजरा ॾेख ॾींदड़ खीर थर जबल जे कतारनि जा वणंदड़ ऐं दिल लुभाईंदड़ मंज़रनि जो ॾेख ॾींदा हुआ। पर हिन वक़्तु रहमत जा ककर ऐं बादल बि शायदि काछे खां रुसी विया आहिनि। काछे वासी पीअण जे पाणीअ लाइ बि दरबदर थियण लॻा। पीअण जे पाणीअ लाइ बि काछे वासनि खे केतिरा मील पंधु करणो पवे थो। काछे जे मिसकिन माण्हुनि जूं माइरूं अमड़ियूं ऐं नियाणियूं सुबुह सवेरे निकिरी वञनि थियूं ऐं केतिरनि मेलनि जो सफ़र तइ करे गंदनि दुबनि खूहनि जो गारियाणो पाणी बि गनीमत सम्झी भरे अचनि थियूं ऐं काछे वासियुनि लाइ पीअण जो साफ़ पाणी बि मुयसर न आहे। उहे गंदो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। काछे जे केतिरनि ॻोठनि जा रवायसी अॼु बि साफ़ पाणी जे फुड़े ॾिसण लाइ बि वरनि खां सुकी ऐं तड़पी रहिया आहिनि। हितां जे रवासियुनि जो चवणु आहे त ही डेली रोज़ाना पीअण जो पाणी बि पैसनि एवज़ वठण ते मजबूर बणियल आहिनि। ऐं अफ़सोस इन ॻाल्हि जी आहे जो हितां जा चूंडियल नुमाइंदा अघूर निंड सुतल आहिनि। कैमरामैन अज़ीज़ ख़ालिद सां गॾु ख़ालिद अज़ीज़ शहाणी, अवामी आवाज़ न्यूज़ छिनी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।